एड़ी कच्चे तेड़ी पक्के पहुंचा फकीर तो हुआ भी फिरंदा था वतन पे। ओ माई इने छोकरीअ ते वॾो असर थई गए बात जो। हाँ पर तू छो थी फिकुर करे पई? बसरा वेठी आ ना, सरीना जो हुकुम खपे, हुकुम करे। मां वॾा वॾा ॾेढ भॼाए छॾिया, हे छाए? माई बसरा मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। मीरा ते न शाहज़ेब जो भूत सवार थी वियो आ। हिकु दफ़ो त मूंखे शाहज़ेब पई सम्झे ऐं चवे पई तूं मुंहिंजी दिलि टोड़ी आहे, तूं मूंखे छॾे हलियो वियो आहीं। इएं चओ न सरीना, हाणे वाह जो बुल थई। असली सभु पलाद तुंहिंजा पूरा थी वेंदई। इहा मीरा शेतियूं शेतियूं थी वेंदई। वरी इने तुंहिंजे शैतानी दिमाग़ में कहिड़ो ख़्याल अची वियो आ? सरीना इहा मीरा थी वई थई दिलावर जे इश्क में अंधी जरी। हाणे वारो भरियो थई। खण दुहल दे मुल्क में पढ़ो ओ ॾिस वेही तमाशो। इहा मीरा न घर जी रहंदई न घाट जी, वो तुंहिंजे पेरनि में हूंदई। वाह माई बसरा वाह, वाह जी ॻाल्हि कई अथई। हाणे थी ॾिसां त कीअं नथी मीरा मुंहिंजी गुलामी ॾे। आकड़ मां थी हले, चवे थी त मां सरदार शाह ज़मान जी नूंहं आहियां। अड़ी सरीना गुलामी त पिणस पलियो बि ॾींदो। हाणे मां तोखे वाट ॾेई छॾी आहे। बसरा कचे हुजे जा पके, रुगो तूं मुंहिंजे सलाह ते हल। हाणे ॾिस त मां कीअं थी कम खे पटियां। इहा मीरा जे कंध खणी हले न त मुंहिंजो नालो बि ज़रीना न आहे। चङो हाणे मां हलाए थी पई वञा वञी धागे फीणे जी कयां। मुंहिंजे लाइ बि वाटू माण्हू निहारींदा बा। अलाए कॾहिं थी पई माई बसरा अचे। ठीकु आहे दी बसरा, तूं बि वञी पंहिंजे कम जी कर। मां बि घर में पाणी ख़तम थी वियो आहे, वञी पाणी भरे अचां। आहा बसरा कचे हुजे जा फकी ओ जा फकीर बि फिरंदा था वतन पिया। मां हाणे हलाए थी पई बसंती रब देखा घड़ा कोकड़ को सवा को न थो ॾे पियो। मुझे ख्याल में त तहां बिनी जी मूंखे ॻाल्हि ॿुधण जी का बि ज़रूरत न आहे, छो त तहां मूंखां ॿई गुच्छा न आहियो। पर पोइ बि मां तहां जूं ॻाल्हियूं ॿुधंदुसि त जीअं मां तहां जूं ग़लति फहमियूं दूर करे सघां। हा आशिम, तूं ॿुधाए त तोखे दिलावर कहिड़ो ॾुख ॾिनो आहे? बाबल साईं, वे दिलावर, वे आशिम, मूं अवां ॿिन्ही जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। मां हैरान आ, परेशान आ त कहिड़ो फ़ैसिलो ॾियां, कहिड़ो फ़ैसिलो न ॾियां। आशिम, न दिलावर तुंहिंजो ॾोही आ न तूं दिलावर जो ॾोही आहे। उथो आशिम, उथ दिलावर, माण्हू खणी खिलाया अथव। उथो उथी भाकुर पायो, पाण में खीर खंड थी वञो। उथो, शाबाश।
काॾे वियो वो प्यार जो दरिया जेको ससी जे लाइ तामरो हुयो? काॾे वियो वो जमाल जेको जबल जॾी हमाड़ी चवंदो हुयो त मूंखे ससी सां प्यार आ? हरी वियो वो जमाल जंहिं ससी सां इश्क जी दावा कई हुई। नाहे मूंखे कंहिं सां प्यार, तूं इश्क मोहबत प्यार सब धोखो फरेब हो। कूड़ तो ॻाल्हाए जमाल, तूं कूड़ तो ॻाल्हाए। तो ते कंहिं जादू कयो आहे। असांजे दुश्मननि तोखे तावीज़ विधा आहिनि। मूं जेको तुंहिंजी अखियुनि में प्यार जो दरिया ॾिठो हुयो उहो कॾहिं बि कूड़ नथो थी सघे। जमाल इहो फरेब न हुयो, इहो धोखो न हुयो, तोखे कुझु थी वियो आहे। तस्वी के ख़बर नाहे, सिर्फ एतिरी ख़बर आहे जी नज़र तोते थी पए त मां चवां थो तां हलियो वञा जी मुंहिंजी नज़र तोते न पए। इन्हें न चओ जमाल, मुंहिंजी दिलि टुटी पवंदी। इहा हक़ीक़त आहे ससी, मूंखे हाणे तोखां नफ़रत थी वई आहे। बल्कि हर औरत खां मूंखे नफ़रत थी वई आहे। मां पंहिंजे पासे में कंहिं बि औरत जो वजूद बर्दाश्त नथो करे सघां। जमाल चयो मैं न तई जी न चओ, सालनि खां पोइ त असां खां ख़ुशी ॾिठी आहे। तूं उन ख़ुशीअ खे सूरनि में तब्दील न कर, कुझु त असांजे प्यार जो भरम रख। कहिड़ो भरम रखां? जे वजूद जो त भरम घोर घोर थी वियो आहे। तस्वी तोखे इज्जत लटो कपिड़ो सभु कुझु मिलंदो, बस न सभ खां अॻे मूंखे तुंहिंजो प्यार घुर्जे जमाल। तस्वी इहो मुंहिंजे वस में न आहे। हाशिम भाउ चवंदा आहिनि त ॿ तबार तूं ऐं मां गॾु आहियूं न, सम्झ 1200 आहियूं। दरिया खान जा अहिड़ा बाजट वॼाईंदासीं सॼी हयाती यादि कंदो। न दिलावर, सॼी उमिरि न, इन पी पुट खे हाणे जीअण जो को बि हक़ नाहे। इनखे अहिड़ी सेखत ॾींदासीं जो इन जूं 7 पीढ़ियूं यादि कंदियूं। हाणे मुंहिंजी इजाज़त अथव त दुश्मननि खां घणे घणे पुलांद वठिजो। दरिया खान खे मौत जी सज़ा ॾियण इहा दरिया खान सां नाइंसाफ़ी आहे। उनखे अहिड़ी सज़ा ॾींदुसि जो हू सॼी ज़िंदगी तड़पे त जीअं हू न सुम्ही सघे, न हली सघे, न ई वरी वेही सघे। हाशिम भाउ कोई देर छा जी आहे? दरिया खान जे लाइ त असां ॿई काफ़ी आहियूं। हल त हलूं। दिलावर, दरिया खान जे ॻोठ में घिरी दरियाम दरिया खान खे अहिड़ी सेखत ॾिजो जो सॼी ज़िंदगी यादि रखे। पर हा, तव्हां सां गॾु साईं दाद बि ज़रूरी आहे। साईं दाद खे तकलीफ़ कोन था ॾियो। मुंहिंजो हाशिम भाउ दरिया खान लाइ अकेलो ई काफ़ी आहे। छा थियो आहे मीरा? तुंहिंजी तबियत ठीक आहे न? हाँ ठीक आहियां, चङी भली आहियां। मूंखे छा थींदो? खाम खाए न चाची ज़रीना खांबाड़ीअ में खड़ो विधो आहे। वतेती राज खे ॿुधाईंदी त मीरा बीमार थी पई आहे। मीरा जेका तोखे मां ख़बर ॿुधाईंदसि न, उहा ख़बर ॿुधी तुंहिंजी दिलि ख़ुशि थी वेंदी ऐं तुंहिंजी तबियत सफ़ा ठीक थी वेंदी। पोइ त जल्दी ॿुधाए। ख़बर थी सरदार साईं अदा दिलावर हाशिम जो ठा कराए छॾियो थी। छा
राजन तू सच थी चवी? हाँ सची मुची। राजन तोखे ख़बर ना आहे त तू मुझी केतरी दिल खुश करे छडी आहे। खुशखबरी त अञा ॿी बि आहे। छा बीबी आहे? केड़ी खुशखबरी आ? जल्दी ॿुधाए राजन। अदा दिलावर खे सरदार साईं पंहिंजे राज में शामिल करे छॾियो आहे। ऐं वॾी ॻाल्हि त सरदार साईं अदा दिलावर खे पंहिंजी ज़ात बिरादरी में शामिल करे छॾियो आहे। हाणे अदा दिलावर इते ई रहंदो, असांजी ज़ात माइटी भाइटी ऐं राज वारो थी रहंदो। इहो त ॾाढो सुठो थियो राजन। हाणे केर बि दिलावर खे धारे न चवंदो। राजन दिलावर खे सरदार साईं घर बि ॾिनो आहे या सॼी ज़िंदगी वो ताक़त ई रहंदो? मीरा, मां अदा दिलावर जी भेण आहियां ऐं मां अदा दिलावर ऐं तुंहिंजी शादी ज़रूर कराईंदसि। इहो मुंहिंजो अदा दिलावर सां वाइदो थियल आहे। अरे रे बुधा तवारो यो बंगुल किथे आ? मूंखे ख़बर न आहे। मूंखे ख़बर न आहे त बंगुल किथे आहे। तोखे ख़बर ना आहे? न कंहिंखे ख़बर हूंदी? मां चवां थो ॿुधा मूंखे त बंगुल किथे आ? मूंखे ख़बर न आहे रे त। छो तूं बंगुल जे ॻोठ में नथो रहीं, उनजी नौकरी नथो करीं, तोखे ख़बर न आहे त बंगुल किथे आ? मूंखे ख़बर न आहे। साईं थो नथा ॿुधाई? ॿुधायो किथां मूंखे? ॿुधायो न पादर न ॿुधायो न। बंगुल शमीर पने बंगले ते। पहिरियां जेकॾहिं ईअं ॿुधाई त इहे ॿ पादर छो खायां? मामा भाई सूरज सानी चेयरमैन जी सीट खटे वियो आहे। हुन दावत कई आहे। पोइ तूं ई छा थी वञो दावत खाई थो? ठीकु आहे रोशू ॾिठा को पाण अचे कोन थो, फोन ते थो ॻाल्हाए। हाणे वॾो मुतबर थी वियो आहे। हलो अरे हेॾे तूं हाणे मोतबर थी वियो जो अची कोन थो, फोन ते थो ॻाल्हाए। पेरनि में ॾावण पियल अथई। छा आहे? तो फोन कई अथई? रस बहादुर ऐं उन जा माण्हू मूंखे पादरनि जा बनी आहिनि ऐं तुंहिंजो पुछनि पिया। हाणे हाणे तव्हां ॾे पिया अचनि। बहादुर खे खुटी खयो आहे छा जो मौत जे मुंहं में पियो अचे?
साहब मुखबरन ख़बर ॾिनी आहे बहादुर खान दोसू ऐं कुझु ॿिया हथियारबंद बंगुल खान वारनि ॾे वञी रहिया आहिनि। अच्छा, हिन जो मतिलबु आहे इहे सुकून सां कोन वेहंदा। इहो बहादुर ऐं इहो दोसू मूंखे जमाल वारे केस में बि घुर्बल आहे। जेसि ताईं हिननि ॿिन्ही खे लाकब जो दीदार न कराईंदुसि ओसि ताईं इहे फशरूं न छॾींदा। साहब जमाल वारे केस में बहादुर खान ऐं कुझु ॿियनि माण्हुनि ते बि FIR आहे। साहब जे तव्हांजो हुकुम हुजे न, जंहिं जंहिं ते FIR आहे सभिनी खे गिरफ़्तार कयूं। ठीकु आहे, शुरूआत बहादुर खां था कयूं। बहादुर मूंखे शमू वारे केस में बि घुर्बल आहे। हाली रईस दरिया खान इन खे बि ख़बर पए मुंहिंजो नालो आहे सूबेदार सुखियो, पर आहियां ॾाढो ॾुखियो। साहब न वॾनि माण्हुनि खे गिरफ़्तार कंदासीं त मसइला थींदा। साहब असां बि इन तरह जा आहियूं, कोई असांखे माण्हू जीअण न ॾींदा। ॻाल्हि ॿुध आसिफ, इहा ॻाल्हि तूं हिन वर्दी पाइण खां अॻु में ई सोची आहे। हाणे इहा ॻाल्हि सोचण बेकार आहे। अमन अमान काइम रखण हर हाल में असां पुलिस जो फर्ज़ आहे। उन में जेकॾहिं असांजी जान वञे थी त भली वञे, का परवाह न आहे। ग़रीबनि ऐं मिसकीननि सां ज़ुल्म करण वारनि खे गले मां छिके खेले अची लाकब कंदुसि, भली केॾा बि बासर हुजनि। सही था चओ साहब। हाणे ही जेका पुलिस आहे न, अमीरनि बजा ग़रीबनि जी हिफ़ाज़त कंदी। अॼु जे असां बहादुर गिरफ़्तार न कयो न, सुभाणे को ॿियो बंदूक खणी कंहिं ग़रीब जी शादी में गिड़ी पवंदो। कावण ड्राइवर खे चयो त गाॾी करे। हाणे ही कानून सभिनी जे लाइ बराबरि आहे, थोड़े अमीर हुजे थोड़े ग़रीब हुजे। किथे बि बहादुर ॾिसो चुप करे छॾिजो, पर खाधी न मोटिजो। तोखे त ख़बर आहे जंहिंखे वक़्त ॾसिया उनजी ज़िंदगी खसिया। अमा बस तूं सिर्फ पंहिंजो ख्याल कजे। हिननि में एतिरो दम ई न आहे असांजी औताक में जीअं असां था विढ़नि। जेकॾहिं बहादुर खान असांजी औताक ताईं बची वियो न, असांजी बेइज़्ती आहे। इन करे बहादुर खान खे उते रस्ते ते ई रोक, जीअं असांजी औताक न रुख बि न करे। देर न कर, इन खां अॻु में जो दुश्मन असां सां अची विड़ी वञे त पोइ हलो त हलो। मूंखे पूरी पक हुई त इहो छोरो रोशु फोन करे बंगुल खे होशियार ज़रूर कंदो ऐं बंगुल बेइज़तीअ जे ख़ौफ़ खां पंहिंजा हमराह ॿाहिरि ज़रूर मोकिले। रईस देर न कर, इन खां अॻे शेरू वारा अचनि त पाण बंगुल खे खंभे था अचूं। जानू हाणे इहे तकड़ा कोन मटंदा। जलाला तूं गाॾी काए गेट ते पहुचजां त असां बंगुल खे खणी अचूं। जी रे सर।